बलदियाती इलेक्शन की तैयारी के सिलसिले में यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन में रहंदड़ मुख्तलिफ बिरादरियन मीरजत, बालादी, सांद, वाढा, बलोच, दर्स, हाजाना, साहवाल बिरादरी के समेत बियन बिरादरियन की गडजाणी थी। गडजाणी की अगवाणी लियाकत मीरजत, मंजूर सांद, फैज़ मोहम्मद मीरजत, अब्दुल बासित शाह, कासिम लाखोद, जान मोहम्मद बालादी, मोहम्मद मूसा जुमाणी, मोहम्मद शरीफ मीरजत ऐं बियन कई। गडजाणी में मुख्तलिफ अगवाणन ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा असांजी बिरादरियन खे नज़रअंदाज कयो आहे। उन करे हाणे असां पंहिंजी यूनियन काउंसिल में पंहिंजी बिरादरियन जे अगवाणी पाण कंदासीं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत बियन पार्टियन खां हटी करे बलदियाती इलेक्शन में आज़ाद हैसियत में पंहिंजो पैनल ठाहे इलेक्शन विढ़ंदासीं। गडजाणी में शिरकत कंदड़ मुख्तलिफ बिरादरियन मां हिकु 10 रुकनी कमेटी पिणु जोड़ी वई, जंहिं जो अगवाण लियाकत मीरजत खे चूंडियो वियो।